नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। असीं हिन वक़्तु मिरपुर ख़ास जेको मुंड जमड़ाऊ उते बीठा आहियूं। इरीगेशन खाते पारां जेको आहे हथरादू पाणी जी खोट करे हितां जो जेको फसल सुकायो पियो वञे, हितां जा आबादगार खे जेको सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हीअ पाण तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी सघो था, जेको मुंड जमड़ाऊ आहे हिन में पाणी का बि पाणी जी खोट कोन्हे, मगर हीअ तव्हां ज़मींदारनि जो पाणी बंदि करे रिश्वत एवज़ पाणी बंदि था कनि। छाजे करे त हिननि जो सॼो निज़ाम आबादगार दारोगनि ऐं बेलदारनि ते हूंदो आहे, जंहिंजे करे हिननि पाणी बंदि करे छॾियो आहे। हितां जे आबादगारनि जो एहतिजाज भी पिण थिया आहिनि। हिननि जो चवणो त असांजा जेके फसल आहिनि, वणनि जो फसल, अंबनि जो जेको फसल हिन वक़्तु जेके अंब तयार आहिनि, उन खां अलावा ॿिया फसल जेका असांजा सुकी वियल आहिनि, अगरि वञूं था इरीगेशन अमले वटि त उहे असांखां पैसा घुरनि था, जंहिंजे करे पाणी खोले कोन पिया ॾियनि। अचो त उन हवाले सां असां सां गॾु हींअर मौजूदु आहे आबादगार अॻुवाण जेको FOC सिंध जो सदर जेको जावेद जुणो जो, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा मसइलो आहे? नारा केनाल हींअर जे असां वटि हले पियो 14,100 क्यूसिक। उन खां पोइ मुंड जमड़ाऊ तां हिन जमड़ाऊ में पाणी जेको छॾियो पियो वञे उहो बि तक़रीबन 12 फुट 2 इंच। तव्हां इहो सम्झो त 12 फुट जॾहिं पाणी हूंदो आहे त हिते का वाराबंदी बिल्कुलु न हूंदी आहे। वाराबंदी थियण में न खपे, पर हींअर जेकी सूरत हाल जेकी हींअर आहे, हींअर तव्हां ॾिसो वेठा जेके आबादगार रोडनि ते रस्तनि ते निकिरी आया आहिनि, त हींअर तक़रीबन जिन जमड़ाऊ जूं तक़रीबन 60% शाखूं बंदि पयूं आहिनि। ऑफिसर ॿुधण लाइ तयारु ई कोन्हे, माण्हुनि जा पुठा थिया आहिनि। माण्हू वटि पाणी पीअण जो न आहे, फ़सुलुनि लाइ छा हूंदो, माण्हू वटि पाणी पीअण जो न आहे। अरे पाणी केॾांहुं पियो वञे या छा पियो वञे, इहा असांखे पाण खे ख़बर कोन थी पए। ऐं FOC जो चेयरमैन आहियां, उन खां पोइ सभु शाखूं असांजूं FO में आहिनि। FO वारी शाखुनि में पाणी आई कोन्हे। ऐं जेके मेन आउटलेट वाटर कोर्स तव्हांजे भरिसां हींअर पे गुज़रनि पिया, मेन आउटलेट वाटर कोर्स 100 मां 100% खुलियल आहिनि। ख़ाली शाखुनि ते जेको इंतकाम करियूं, अले छो केरु पियो कराए या छा। तव्हां हलो मूंसां गॾु कोट गुलाम जेको जमसाबाद में हिकिड़ी शाख उते बंदि न आहे, रेगुलर शाखूं हलनि पियूं माण्हुनि जूं। उते भला छो रेगुलर हलनि पियूं, हिकिड़ो सुवालु आहे न। असां वटि हिते पाणी असीं मुंड में वेठा आहियूं। असां तव्हां छा था सम्झो, हिते जेको बासरनि खे पाणी ॾिनो थो वञे, पुछड़ी जा या ॿियनि आबादगारनि खे, या कोई अहिड़ा सियासी इंतकाम आहिनि छा? सियासी इंतकाम आउं कोन थो चई सघां, बाक़ी आउं चवंदो सॼो पाणी बासरनि ते वञे पियो। छाकाणि त उन्हनि जा इहे ऑफिसर विहारियल आहिनि, जेके एक्शन या SDO या ही जेको दारोगो या टंडेल आहिनि, इहे सभु उन्हनि माण्हुनि जा जेके बासर माण्हू आहिनि, उन्हनि जा विहारियल आहिनि। उन्हनि जे चवण ते जेको सॼो सिस्टम हलाइनि पिया। हाणे जॾहिं हितां अगरि तव्हां हीअ सभु शाखूं बंदि कंदा, हेठि खे पाणी न अलाह ख़ैर करे केॾी महिल घारो पइजी सघे थो। जॾहिं सभु शाखूं बंदि न, छा थी सघे थो सिस्टम में? सिस्टम सॼो तबाह थी वेंदो हलियो। वाइट तव्हांजो चैनल आहे जेको हिन इशू खे खयो आहे। असां तव्हांखे अॻिते भली ॾेखारियूं था त जेको माण्हू थर वारी ॾुकार हिते असां ॾुकार हले पई, पर हिते इशू हिते कंहिं खयो कोन्हे। थर वारनि में इशू खणी वियल आहे त बाबा ॾुकार असुल में हिते बि ॾुकार लॻी पई आहे। उहा ॾुकार का ॿियनि कोन्हे, हिते इंतिज़ाम आहे जेके सियासी माण्हू उन ॾुकार खे कई आहे। असीं हिन वक़्तु बीठा आहियूं 200 शाख ते। हितां जे जेको ॻोठाणनि जो एहतिजाज आहे, हिननि जो इहो चवणो हो त असांखे जेको पाणी पीअण लाइ कोन पियो मिले। अगरि माण्हू को मरी थो वञे, उहो बि असांखे पाणी कोन हूंदो आहे। असां हुन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। हुनजो छा चवणो आहे? छा नालो छा आहे? साईं फ़कीर हाजी अला नुदर्स। छा मसइलो आहे भला, केतिरे अरसे खां पाणी? हीअं त 2 साल 3 साल थिया पाणी अखी कोन ॾिसूं था, पर असांजी 35 साल थिया आहिनि शाख ते पाणी कोन्हे। जो माल ला तला ठाहे उन में पाणी सूर बराबरि कोन्हे। असांजो मोहम्मद हयात जो पुटु मोचार दरसो रिकॉर्ड में बि आहे, हींअर गुज़ारे वियो। हुनखे तड़ ॾियण लाइ पाणी कोन हो। मोटरसाइकिल ते फारूक बिल जाब साहिब चयो अचणु खां अॻु में तड़ ॾियणो पियो। असां मोटरसाइकिल ते 8 ॾींहं मोकिले पर पई बि ॻोठण पाणी मोटरसाइकिल ते पाणी खणी तड़ ॾिनो, दफ़न कयो। उन खां पोइ अहिड़ो पाणी हाले पोइ माण्हू जिते माण्हू पाणी पीए थो, उते कुतो पीए थो, उते गॾु पीए थो, घोड़ो पीए थो, माल पीए थो, उते ई पाणी पीए थो। असां पंहिंजी ज़िंदगी में, मुंहिंजी 50 साल उमिरि, अहिड़ो ॾुकार न ॾिठो। जी 2-3 साल थिया आहिनि पाणी कोन्हे। अच्छा बरसाति पए थी त असां हिते डैम थी वञे थो हलियो। जेकॾहिं बरसाति पए थी त मथियां जेके वॾा असांजा ज़िमेदार भाउर जेके वॾा असांजा मुस्लमान सॾाइनि था पंहिंजे पाण खे, उहे टोटली शाख बंदि करे असांखे मुंहुं ॾियनि था। पोइ ॿुॾूं बसीं था, सुकूं बसीं था। तव्हां पाण मुस्लमान आहियो, तव्हां पाण ॾिसो सरदी में छा असांजे हाल ते। शाख ॾिसो, वाट ॾिसो, अंब ॾिसो, कहिड़ो फ़सुलु असां वटि। हीअ 400 एकड़ ज़मीनदार आहे, हिन 10 एकड़ आबाद कोन्हे। ऐं हींअर जेको चाचो हिन जो मरी हलियो, खफण लाइ असां पिने चंदो करे पैसा कया, किथां करूं असीं पाण? हीअ बचा आहिनि जेके कंहिंजी नियाणियूं वॾियूं थियूं आहिनि, असांजे हारी आहिनि, त हारी भाॼी आहिनि, केॾा वञनि नियाणियूं आहिनि, शादीअ लाइ पैसो कोन्हे, कपिड़े लाइ पैसो कोन्हे। हींअर त कणिक कोन्ह थी। असां कॾहिं कणिक जो बहिरान चलो असांखे कुझु थी वेंदी, खाइण लाइ थींदी। हिन दफ़े असांजे कंहिं माण्हू जी असांजी अॼु कलमूं खणी ॻाल्हि था करूं त असांजी फ़ी हारी ते 10,000 रुपया टोट पई आहे। फ़ाइदो कणिक खाइण जी वजह सां असांजे 10,000 रुपया फ़ी हारी ते टुटाइण सां को पाणी कोन्हे। कल में हथी ॻाल्हि, को पाणी कोन्हे। हारी वेन था, अगरि पाणी कोन्हे हुनजो गुज़र सफ़र लॾे विया आहिनि। हीअ असांजे हाई दोस्तनि जो ॻोठे उतां हीअं लॾे विया आहिनि। निजी जेल में आहियूं, निजी जेलूं कुझु कोन्हनि, बुख असां वटि असीं पाण बुख मर हली छॾियूं। हिते जेको फसल आहे, जीअं अंबनि जा वण तव्हां चओ पिया, अंबनि जा वण छा हींअर वढिया आहिनि छा? तव्हां पाण ॾिसो, असांजे चवण सां माण्हू चवंदा मिटी वारे खे सेखारे वठी आया आहिनि। तव्हां पाण मुस्लमान हो, हीअ अंब 50 अंब बीठा आहिनि, ॾिसो असांजा उनमें दाणो कोन्हे अंबनि जो, सुकी ख़तमु थी विया आहिनि। वॾा अंब जा तव्हांखे ॾेखारियो, थोरो वढिया पिया आहिनि, ॾिसो अंब वढिया पिया आहिनि हली। अंब किथां थींदा? अंब त पाणी थींदो न साईं,
पानी कोन्हे, अंब हिकिड़ो पानी कोन्हे, जख लॻी ख़तमु थी हलिया, पानी कोन्हे साईं, पखी मरंदा। तव्हां हीअ करियो हिते हिकिड़ो देगिड़ो पाणी रखो, केतिरा पखी अचनि गॾजंदा। ख़ुदा जी कुदरत पखी पखी वञ, माण्हू त चलो हले कोन सघे थो, पखी उॾिया दरिया वञंदा आहिनि, उहे बि त वञी मरनि पिया। कारी असांजे इलाइक़े में कारी साई अचे, वबा पई आहे। असांजा 3-4 माण्हू हींअर तक़रीबन 2-3 महीननि में हीअ क़ब्रस्तान ॾिसो हले, हीअं ताज़ो तव्हांखे उन मथे गुल बि ॾिसंदो, तव्हां ॾिसो पाणी कोन हूंदो, पर किथां गुल कंहिं चंडियो त चंडियो, पाणी कोन हूंदो। माण्हू हीअं ताज़ा मुंहुं ॾिसो हली इन बीमारी ऐं न इलाज कराइण जे इलाज पैसे कोन। केतिरा माण्हू भला इन मरी विया आहिनि? इन कारी साई में असां 3-4 माण्हू त मरी विया आहिनि ऐं 8-10 माण्हू ईअं 8-10 खां 50 माण्हू हिन असांजे इलाइक़े सर्वे कंदो, गवर्नमेंट टेस्टूं कराए फ्री इलाज फ्री करनि साईं, त बि असांखे फ़ाइदो। साईं नारा कैनाल में हींअर पाणी असां 14,000 क्यूसेक खणूं पिया, जेको असांजे डिज़ाइन मूजिबि पाणी आहे, पर मतिलबु डिज़ाइन मूजिबि उनखे नथो चई सघिजे, छाकाणि त असांजी डिज़ाइन आहे 1932 जी 13,600 ऐं 32 खां पोइ असां वटि तमामु घणियूं तब्दीलियूं आयूं आहिनि सिस्टम में। असां वटि पाणी जी घुर्ज वधी आहे, असां वटि वाटर सप्लाई जूं स्कीमूं आहिनि ऐं असां वटि ख़ासि तौर ते रोड़ी कैनाल जूं तमामु घणियूं ज़मीनूं असांजे नारा सिस्टम ते आयूं आहिनि। तंहिंजे करे असां इहो नथा चई सघूं त 13,600 सां असांजी डिज़ाइन या घुर्ज पूरी थिए थी। असांजे नए हिसाब मूजिबि असांजी जेका घुर्ज आहे उहा तक़रीबन 18,000 क्यूसेक जी आहे। 18,000 क्यूसेक जी जाइ ते जेकॾहिं असांखे 14,000 मिले थो त माना पाणी में शॉर्टेज आहे, शॉर्टफॉल आहे। उन शॉर्टफॉल खे पूरो करण जे लाइ असांखे वाराबंदी करणी पए थी, उन खां सवाइ असांजो सिस्टम हले कोन थो। ख़ासि तौर ते मिठड़ाऊ में असां वटि प्रॉब्लम हींअर तमामु घणो आहे, छाकाणि त मिठड़ाऊ जूं पुछड़ी वारियूं सब डिविज़न्स जेके आहिनि, नवकोट ऐं कुनरी, इन्हनि में तमामु घणी शॉर्टफॉल आहे। हाणे असांखे जमड़ाऊ में हिकिड़ो इहो एडवांटेज आहे त असां वटि 2 वाह हलनि था जेके मुंड खां निकिरनि था, हिकिड़ो ओल्ड जमड़ाऊ आहे, हिकिड़ो ट्विन जमड़ाऊ आहे। तंहिंजे करे जमड़ाऊ में अॻे जेका शॉर्टफॉल हूंदी ओतिरी शॉर्टेज कोन्हे, पर किन जाइनि ते जेके डिघियूं चैनल्स आहिनि, ख़ासि तौर ते तव्हां जिन जो ज़िक्र कयो मीरपुर डिस्ट्रिक्ट आहे या 200 डिस्ट्रिक्ट आहे, उते प्रॉब्लम थिए थो। पर उते बि प्रॉब्लम असां सम्झूं था त एडमिनिस्ट्रेटिव वधीक आहे, पाणी जी खोट प्रॉब्लम न आहे। एडमिनिस्ट्रेटिव प्रॉब्लम आहे, किन जाइनि ते असां पुलिस में वञूं था, वाटर टोड़ींदड़ माण्हुनि जे ख़िलाफ़ु, पाणी चोरी कंदड़ माण्हुनि जे ख़िलाफ़ु, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नथी थिए। पर उन्हनि जो हिकिड़ो सॉल्यूशन असां इहो वेही कयोसीं त हिते राजूनी में उन्हनि माण्हुनि खे विहारे ऐं मुंड ऐं पुछड़ी जे माण्हुनि खे विहारे उन्हनि खे फ़ैसिला कराया हुआसीं त हिकिड़ो हफ़्तो मुंड जो वाटर हलंदा ऐं ॿियो हफ़्तो वरी पुछड़ी जा वाटर हलंदा। पर पोइ जॾहिं पुछड़ी जो वारो अचे थो त मुंड जा माण्हू वरी पंहिंजा वाटर टोड़नि था ऐं पाणी खणनि था, तंहिंसां उहो सिस्टम बि असांजो न हलियो। हा भला हिते इरिगेशन जे ऑफिसरनि सां मिलिया आहियो, पाणी खोट केतिरे अरसे खां पाणी खोट आहे, भला उहो छा था चवनि? असां पाणी जी खोट जे लाइ 2-3 दफ़ा हड़तालूं बि कयूं, उन लाइ SDO साहिबु असां वटि आयो त बसि आउं पाणी पूरो करे थो ॾियां, इलाइक़े जा मोज़िज़ ऐं सभु गॾिजी असांखे पाणी पूरो था करे ॾियूं, पर इहे को बि उन मसइले जो हल न निकितो। असां डायरेक्टर साहिब वटि वियासीं त डायरेक्टर साहिबु चयो त मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे, आउं मजबूर आहियां बाबा, आउं बि कंहिंजो रखराइल आहियां हिते, आउं नथो करे सघां पाणीअ वांझे लाइ। उन करे असीं मीडिया जे तसलसल चीफ जस्टिस खे, ॿियनि बस वारनि सभिनी खे अपील था करियूं त डायरेक्टर खे चवनि या असांखे असांजी शाख आर्मी वारनि जे हवाले कई वञे। को बि हारी वेहण जे लाइ तयारु कोन्हे, हिते पाणी आई कोन्हे ऐं कर्ज़ी थी आहियूं असीं, को बि पाणी कोन्हे हिते, माना उञ मरूं था ऐं बिल्कुलु शाख बंदि कंहिं सालनि खां। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ खानू दर्स में, हितां जे अचो त हारियुनि खां सूरत हाल पुछूं त हुननि जो छा चवणु आहे, कहिड़ा हुननि सां मसइला आहिनि। खाऊं पिया की असां काल रोटी खाधे, अञा असां रोटी मुंहं मथे को रखिए, पाणी ऐं कोन्हे, फसल जाए जांचो असांजा सुका पिया, हिकु वण धर ॿिजो फसल का शइ को वञे, फसल असीं को पोखां जेके में असांजी आबादी उतरे तो असांजे 2 पैसा जुड़े, ओ का शइ असां को थी जुड़े, असीं बुख था मरां, असां कने कपिड़ो कोन्हे, असीं अंग मथे पहिरां उहो कपिड़ो को है, जोड़ा जमाड़ा निंगरे असांजे बैठे है, वो निंगरियां री रड़ पी पड़े, हेकू को कपड़ियो हतो ओ टूटे गयो है, असीं पहिरां की वना कपड़ो नको बिजो था, बुख था मरां, पानी ऐ कोनी साग सुकबे सुबह असीं गियोड़े जेकर हेणा अमी उठ बीठा था, हेकू को दिलो भरी आए किथां भरींदा आहियो? या इन किथे किथे जाऊं नलको है, इन वे घुने कने पर उहा भरे ते पानी कोनी नेड़ी में असीं पिया, जो पेट में पिया ओ पानी कोनी, फसल थे हर शे थे जो ओ तो फसल है कोनी, लख रुपया कर दी असीं थे गया, का शे कोती जुड़े नहीं है, असीं बोला था असाने पेट में पुलिस पी घुमरा दे ने, असां खादो पियो तो कहीं कोनी, असीं खाऊं की होय का शे को वनी।
हिन ॻोठ में असांजो पुछो आहे पाणी आहे कोन, भला तव्हां हिते हारी आहियो, कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां? असां घणी मसइला 50-50 60 हज़ार कर रहे न्याणियूं असांजी वॾियूं आहिनि, हिकिड़ो कमाइण 8 भाती किथां पूरी करे, हिकु टाइम खाऊं ॿिए टाइम ईअं वेठायूं, ईअं ई टाइम वेठायूं, वधीक घुरूं छा त घुरूं, चइबो पाणी आहे असीं किथां ॾियूं, हाणे किथां ॾियूं, ईअं वक़्तु कटियूं, अॻे देवियूं वठंदा यार देवी का शइ कोन्हे, पाणी इहो छा कमाए जेको ॾिसो पिया, ज़ुल्म आहे, हक़ीक़त ज़ुल्म आहे, असीं पाणी पीअण हिकु ॾींहुं ॾियूं था, ॿिए ॾींहुं चोथे ॾींहुं ॾियूं था, इहा ॻाल्हि आहे। भला तव्हांजो हींअर कहिड़ो फसल पोखियल हूंदो तव्हां? शइ कोन्हे, वोण आहिनि से उन आसिरे अधु कड़े उन आसिरे वेठायूं, 60 हज़ार कर किथां लहे, वधीक इहे वेठा कर 5-5 हज़ार ॾियूं किथां ॾियूं, वेठायूं 2 एकड़ आहिनि असां वटि। गुज़र सफ़र कीअं था करियो तव्हां? सूरत हिकु टाइम खाऊं था, ॿिए टाइम वेठायूं, कॾहिं 10 हुन खां पुॼूं, हुन खां वठूं, हाणे इहो त इलाइक़ो असां हाणे ॿियो कंहिं 5 रुपया ॾियण तयारु कोन्हे, हीअ वधीक वञी किरंदासीं 5 ॾींदा बाबा जे, हाणे बाबा असांखे न अची वधीक हाल ॾिसी पियो पाणी इहो ई किथां बनियूं वेरान पयूं किथां ॾीन, इहा हालत साईं ॿियो ख़्यालु लॻो पियो, नंढड़ा बच्चा आहिनि, हू जुतियूं न रड़ियूं कोन्हे, कपिड़ो कोन्हे, अड़े कपिड़े खे छॾियो खाइण जी करूं हली, पेट जी करूं, पेट जी करे नथी पूरी थिए, कपिड़े जुती छा करूं, पोइ हुन खां तोपारे खां पिनी सिनी गुज़र हले पियो, हक़ीक़त ॾिसंदे कंहिंजा घर इहे आहिनि असांजे, बरसाति अची त अलाह अलाह करे वक़्तु कटूं पिया। नहीं कोनी टिस्ता मरा पगे उभराने वडे सार निकरे घरा में वाने कपड़ो तो खपे फसल कोनी हमें जाए जांचो सुका पिया सफा पन तो छणे हेठा खरिया वणारा असी गरीब का जाऊं कई घटी जाऊं। पर हियर कर्ज वगैरह है तां ते? करत घणी है करत के कोई लाख लाख रुपया तो है जणू कहते लाख लाख रुपया करत जे करत नहीं तो एड़ा पग थे उभराने बा ओ इन लेसारियां पासे पानी भरे त्याऊं बीज पानी नु को बीज हमें असे पिया ना गबा धोआ कोई बारड़ा वगैरह तांजा बीमार थीन उनके केना वठे वजो बालिया सरकारी जाऊं ता बीजो केडा काहे वन्या ता को ढोर को ने सरकारियां में जाऊं अंबूर हणाया जिम्मेदार दे के में फसल हो तो जिम्मेदार देसा कर दिया ना इन जिम्मेदार को देन कर दिया ना एडो करत पानी कोनी बनी तो सुकाई पई है 2 एकड़ होई पछे जिम्मेदार देसा के में जिम्मेदार तो आप ता भुखता मरे नुगो में के खाटे खिणो साख में आए तो आए की तो गप है भिनी पई है जके गारो ठाए कोई तो हाज़िरीन असीं इन वक़्तु बीठा आहियूं जेको मुंड जुमड़ाऊ ते हिते आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे ऐं हितां जे इलाइक़े जा रवासी हिननि जो चवणो हो त असांखे पाणी ज़मीन आबाद करण लाइ त ठहियो असांखे पीअण लाइ पाणी कोन पियो मिले हीअ सरापा एहतजाज बढ़ियल हिननि जो इहो बि चवणो हो त असां हिते इरीगेशन अमले सां मिलियासीं चूंडियल नुमाइंदनि सां मिलियासीं उन बावजूदि असांजो केर बि साथ कोन थो ॾिए छाजे करे हिते एॾी सख़्तु गर्मी सबबि असांजा जेके ॿार मासूम जेके आहिनि उहे बि सख़्तु परेशान आहिनि पाणी असांखे हाणे ज़मीन आबाद लाइ न खपे असांखे पाणी पीअण लाइ खपे अचो त उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं छा मसइलो आहे हिन छा मसइलो आहे भला पाणी हिते जुमड़ाऊ में त जाम आहे छाजे करे पाणी कोन पिया ॾियनि साईं पाणी जमड़ाऊ में जाम है असां वटि खीराए जी टेल में पाणी बिल्कुलु कोन थो पहुचे जेकी ऑफिसर इरीगेशन वारा आहिनि उहे पैसा वठी ऐं पाणी मथे मुंड वारनि खे वेकिरो करे ॾेई छॾियो अथनि असां वटि 6 महीननि खां करे पाणी कोन्हे असांजो को माण्हू मरे थो उन जे लाइ एतिरो पाणी कोन्हे जो असांखे तव्हां तड़े ॾियूं थर खां बि असांजी हालति जेका आहे सा बदतर आहे बिल्कुलु असां ते का ऑफिसर महिरबानी कनि असांखे पाणी टेल पुछड़ी वाहे ॾियनि पुछड़ी में पाणी असां वटि खीराए जी में बिल्कुलु कोन थो पहुचे हिन वक़्तु बीठा आहियूं मीरपुर डिस्ट्रिक्ट शाख ते हिते तक़रीबन तालके सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में असां वियासीं हुते पीअण जे पाणी जी सख़्तु खोट ऐं आबादगार बि एहतजाज बणियल हुआ हुननि जो चवणो हो त बाअसर माण्हू जेके आहिनि उन्हनि खे पाणी मिले थो ऐं जेके पुछड़ी आहे जेके आबादगारनि खे पाणी कोन पियो मिले छाजे करे हिते सारियुनि जे फसल ते पाबंदी हुअण बावजूदि बाअसरनि खे एतिरो पाणी मिले थो पंहिंजो सारियुनि जी पोखी करे सघंदा उन हवाले सां असां FOC सिंध जो सदर जावेद जुड़ेजो असां सां गॾु अचो त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं केतिरो पाणी आहे केतिरे पाणी जी ज़रूरत आहे छाजे करे हिते पाणी कोन पियो मिले तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नारा केनाल जी जेकी पीच आहे हमेशह जेकी रही आहे उहा आहे 13,000 क्यूसिक 13,000 क्यूसिक जॾहिं नारे में पाणी हूंदो आहे तॾहिं असीं सभु इहे सम्झंदा आहियूं त असांजा जेके नारा केनाल मां जेके निकिरंदड़ वाह आहिनि जमड़ाऊ केनाल आहे मिठड़ाऊ केनाल आहे जमड़ाऊ ईस्ट आहे थर केनाल आहे या खिपरो केनाल आहे उन्हनि खे सभिनी खे इहो पाणी ॾिए थो जमड़ाऊ उनखे अलावा उतां मुंड जमड़ाऊ तां हिकिड़ो रांटो केनाल गुज़रे थो रांटो केनाल जो मक़सदु उहो हूंदो आहे त जॾहिं पाणी वधीक थी वञे असां वटि बरसातुनि जो या उन्हनि जो त असीं रांटे केनाल में उहो नारे जो पाणी छॾींदा आहियूं त रांटो वरी चोटियारियूं डैम खे पाणी ॾिए थो त चोटियारियूं डैम भरी सघिजे त चोटियारियूं वरी अॻिते हली थर केनाल खे पाणी ॾिए थो त उन जे सिस्टम में थर केनाल जी आबादी थिए पर आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असांजो जेको नारो जॾहिं निकितो हो तॾहिं सिर्फ़ु 5 ज़िलनि लाइ निकितो उहो खैरपुर ज़िलो हो उन खां पोइ पंहिंजो सागड़ ज़िलो हो उमरकोट ज़िलो हो मीरपुर खास ज़िलो हो उन खां पोइ थर जो कुझु हिसो अचे थो हींअर उते हींअर कमु इहो थियो आहे
त तक़रीबन 400 गैर क़ानूनी लिफ्ट मिशनूं जेके असांजे नारे कैनाल ते लॻल आहिनि, उन खां अलावा नवाबशाह डिवीज़न नवाबशाह ज़िले जूं ज़मीनूं उहे ट्रांसफ़र कयूं जमड़ाऊ ते, टंडो अलायर जूं जेके ज़मीनूं बासरनि माण्हुनि ट्रांसफ़र कयूं वरी इन ते पंहिंजे जमड़ाऊ ते वञी। तव्हां इहो सम्झो वञी त बदीन जो जेको ज़िलो आहे, बदीन ज़िले जे कुझु हिसे उन्हनि जो पाणी बि ट्रांसफ़र असांजे जमड़ाऊ था थियो। हाणे जॾहिं इहो सॼो सिस्टम मथां खां जॾहिं अचे थो त उन खां पोइ पाणी जी शार्टेज थिए थी। ऐं उन खां पोइ ज़ुल्म जी ॻाल्हि भाउ इहो आहे त असां वटि हीअ सीडा ठही आहे। असुल में एरिया वाटर बोर्ड बि असां मीरपुर ख़ासि नारा कैनाल एरिया वाटर बोर्ड बि ठहियलु आहे, पर एरिया वाटर बोर्ड वारो सिस्टम इहो आहे त जेके हुअणु ईअं खपे त कैनालनि जा जेके इंजीनियर आहिनि, असांजा 5 ई कैनाल आहिनि जेको मूं तव्हांखे पहिरीं नाला ॿुधाया, उहे 5 ई कैनाल जा इंजीनियर इरीगेशन डिपार्टमेंट सां आहिनि। ऐं डायरेक्टर जेको आहे उहो आहे सीडा मां, यानी उहो एरिया वाटर बोर्ड मां थी वियो आहे डायरेक्टर। हाणे डायरेक्टर जेको आहे डायरेक्टर जी उहो इंजीनियर ॿुधण लाइ तयारु कोन आहिनि। डिस्ट्रीब्यूशन अगरि डायरेक्टर चए थो त बाबा वारंबंदी हिन तरह सां ठाहियो, त उनजी उहे एक्शन जेके आहिनि उहे बिल्कुलु ॿुधण लाइ तयारु कोन आहिनि। फंड्स वग़ैरह करोड़ रुपया फंड्स आया, अरबें रुपयनि जा प्रोजेक्ट आया। ऐं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां त नेशनल ड्रेनेज प्रोग्राम, हिकिड़ो नेशनल ड्रेनेज प्रोग्राम आयो जंहिंमें उहो सिस्टम हो त बाबा जेके बि सिंध जूं एफओ जूं शाखूं आहिनि उन्हनि खे जेको रिहेबिलिटेशन जो कमु, माना भल सफ़ाई वारो कमु, उहे जेके पंहिंजो कराईंदा एफओ चेयरमैन कराईंदा। पर यकीन तव्हां करियो त उहे एफओ जंहिंजी पैदावार सीडा मां थी आहे, उहे वरी सीडा वारनि वरी ईअं कयो जो उहे जेके टेंडर जेको आहिनि हिकिड़े प्राइवेट कंपनियुनि, बेकार कंपनी हिकिड़ी नेस्पा कंपनी हुई, उनखे ॾेई न उन्हनि शाखुनि ते कमु थिया। उहो तक़रीबन 2.5 अरब रुपए जो प्रोजेक्ट हो एशियन बैंक जो, जेको 2.5 अरब रुपया रुगो कागज़ाती कार्रवाई में उहो ठेकेदार ऐं MD सीडा खाई विया हुआ। इन ते तव्हांखे बि यादि हूंदो, तव्हां बि असांजो साथ ॾिनो, असां हिते धरणा आया, मुज़ाहिरा कयासीं, पोइ नेठि MD सीडा खे सस्पेंड थियो। पर हाणे असांजे धरणा हणण सां रुगो असां धरणा बि हणूं, आख़िर असीं केसिताईं धरणा हणंदासीं। मीरपुर शहर खे पाणी ॾिए थी, मीरपुर शहर मां शाख गुज़रे थी, उनजी हालत इहा लॻी पई आहे। उनजा हेठियां जेके वाटर कोर्स आहिनि 8-10 वाटर कोर्स उहे सुका पिया आहिनि, उन ते को पाणी ॾियण लाइ को तयारु आई कोन्हे। विच जा बासर जेके ज़मीनदार या त दड़ा हणियो वेठा आहिनि या त धिका ठाहे वेठा आहिनि। असांजा MN MP जूं ज़मीनूं आहिनि शाख ते, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे असांजा माण्हू वोट वरी उन्हनि खे ॾियनि था, पर उहे जेके न उन्हनि जा माण्हू हिते जा कंप्लेनर बि विया आहिनि त बाबा हीउ कहिड़ो सिस्टम आहे त तव्हां धिका कढायो या दड़ा कढायो, त उहे न धिका कढण लाइ तयारु आहिनि न दड़ा कढण लाइ तयारु। असीं हिन वक़्तु बीठा आहियूं तालके सिंधड़ी जेका खीराव शाखा, केतिरनि ई अरसे खां जेको हिते पाणी जी खोट आहे, हितां जा आबादगार जेके सरापा एहतियाज बणियल हुआ। अचो त उन हवाले सां हितां जा जेके आबादगार आहिनि, हितां जे ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हिन जो छा चवणु आहे। चाचा नालो छा आहे तुंहिंजो? हाजी मोहम्मद बशकीर। छा मसइलो आहे, केतिरे अरसे खां पाणी कोन पियो? पाणी हिते त 2-3 साल थिया आहिनि, पर हींअर जेको साल थियो आहे इन में त माण्हू मरी थो वञे, त उनजे खपनि लाइ पाणी कोन्हे, जो तड़ खणी ॾियूं। हीउ जेको गैरबाद पई आहे शाख मुंड खां पुछी मुंड ते जेको आहिनि ज़मीनदार ज़ालिम आहिनि, ऑफिसरनि पाणी विकिणी छॾियो, असांजो हक़ु सभु उहे पिया पीअनि। हिते जेको आहे सो गैरबाद लॻी पई आहे, का शइ ई कोन्हे, का रड़ियूं कुकियूं करे बीह रहियूं, का असांखे कुझु ई कोन थो मिले, सॼो हक़ु असांजो हू पीअनि पिया उते। मुंड ते कहिड़ा ज़मीनदार आहिनि जिन खे पाणी मिले थो, बाक़ी छा हिते को सियासी इंतज़ाम आहे, छा मसइलो आहे? सियासी आहे या हूअं बि असांजो ऑफिसरनि पाणी विकिणी छॾियो आहे, असांखे जेको हक़ु असांजो कोन थो मिले, असीं रड़ियूं करे बीह रहिया आहियूं, त हू अॻियां छा कनि, जो पाणी हुननि विकिणी छॾियो, असांखे ॾियनि छा? केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे, सो काफ़ी रड़ियूं पिया करियूं। कंहिं हीउ जेको हींअर पाणी हले पियो, शाख में थोरो पाणी बीठो आहे, इन ते छा तव्हांजा फसल आबाद थींदा या हिते जे पीअण जो पाणी जो मसइलो आहे? माल लाइ केॾी महिल कोन हूंदो आहे, हीअ लप आई आहे जेको माल पीए थो पियो, ॾिसो हीअ सॼी बनी गैर आबाद लॻी। ज़रे जेतिरो पाणी असां वटि कोन्हे, असां सां नाइंसाफ़ी आहे, ऐं जेको असां सां ज़ुल्म पिया कनि, मथां ऑफिसर पिया कनि, वाटर कोर्स टोड़ियो ॾियनि, असां सां नाइंसाफ़ी पिया कनि। एतिरो पाणी कोन्हे जो को लाश थिए त उनखे असीं विझूं ॾियो या को तड़ ॾियारायूं, असीं ॿियनि पासे खां पाणी भरियो अचो, उन जा असां वटि पाणी मिठो बि कोन्हे जेको असीं खणी नलका लॻारायूं। असां सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे, जेकी असांजी मदद थी सघे सो त महिरबानी करे असांजी। कहिड़ो फसल हींअर पोखियल आहे जेको पाणी न जे करे? असां वण कहिड़ा पोखिया आहिनि, एकड़ पोखियो, अधु पोखियो आहे, उहो बि आबाद असांजो कोन थो थिए। असीं माना ईअं वेरान वेठा आहियूं, हली ज़मीनूं असांजी ॾिसंदो सॼियूं गैर आबादी पियूं आहिनि, का शइ कोन्हे असां वटि, का माना त असां सां ज़ुल्म आहे, चयो त मथो पिटूं कुटूं पंहिंजो पाण खे मारूं, बसि अहिड़ी हालत आहे असां सां। असीं रोज़गार लाइ त परेशान आहियूं, असां वटि हिकिड़ो खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे, असां सां नाइंसाफ़ी ज़ुल्म आहे असां सां। हिते भला पाणी खोट जे ख़िलाफ़ तव्हां एहतजाज बि कया न, भला हिते जे ऑफिसरनि सां या कंहिं चूंडियल नुमाइंदनि सां मिलिया आहियो न? ऑफिसर घणे में पे मिलियासीं, ॿुधंदा ई कोन था, हड़तालूं घणे खे ॿुधंदा ई कोन था, मथे बिलदार दारू पैसा वठा आहिनि, पाणी छॾीनि ई कोन था। केतिरा पैसा वठंदा आहिनि भला हीउ जेको पाणी? 5-10 हज़ार 20 वाटर वठंदा आहिनि, हेठि लख वठंदा आहिनि, अगरि हेठि छा फसल थिए त असीं बि ॾियूं पिया, पोइ इहा हालत ॾिसियो, का शइ कोन्हे, पाणी जो इहो हले कोन, सुकूं पिया।
हिते जे आबादगारनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणु हो त जेके पाणी जेके बासर उनखे खोले ॾियनि था, रुश्वत ॾियनि था ऐं सारियुनि जे फसल ते जॾहिं पाबंदी आहे उन बावजूदि हिते सारियुनि जो फसल थिए थो। बाक़ी जेके हिननि जा फसल टोटल जेके सुकी विया आहिनि, जंहिंमें हिन वक़्तु जेको वण जो फसल आहे इहो पाण तव्हां कैमरा जे अख सां ॾिसी सघो था, बिल्कुलु वण तबाह थी हलिया आहिनि ऐं अंब जेके हिन वक़्तु मुकमल तयारु आहिनि उहे अंब तबाह थी विया आहिनि। पर हिननि इलाइक़े वारनि जो इहो चवणु हो त असां एहतिजाज कया आहिनि, उन बावजूदि कुझु कोन पियो थिए ऐं हितां जा जेके ऑफिसर आहिनि, दारोगा, SDO या इरिगेशन जो डायरेक्टर आहिनि, इहे सभु पैसा वठनि था, पैसनि एवज़ पाणी विकिरो कनि था। अचो हिन सां ॻाल्हायूं, छा चवणा ही छा भला सारी जो फसल बि हिते बीठो आहे? हिते बिल्कुलु मथे न ॾिसंदो टोटल सारी केलो, उनमें जो सियासी पार्टियूं आहिनि, नारेजा आहिनि, जरवार आहिनि, वाटर कोल, उनमें प्राइम मिनिस्टर साबिक़ प्राइम मिनिस्टर मोहम्मद खान जुनेजो जो जॾो 14 डेसिमल जो दोसो आहे उहो 28 डेसिमल करे ॾिनो। पर असांखां नाइंसाफ़ी आहे। हींअर जेको SDO आयो उहो तमामु राशी आहे। मूं कल्ह आऊं पाण उनजो शाहिदान नज़र जरवार जो हिते कहिड़ो पंहिंजो आहे कहिड़ो हीअ लाशारी उनजो वाटर जेको आहे सो बिल्कुलु 200 एकड़ जो उनजो मोगो आहे, मांडूल केतिरो 2 इंच। उहो हींअर तव्हां उनखे ॾिसी सघो था। SDO सरेआम बीहे उनखां मुंहिंजे रूबरू पैसा वरिता। नालो छा आहे SDO जो? केतिरा पैसा? सही शाह साहब शाह चवंदा हीअ नओं आयो, पहिरीं केलाराम हो, उहो इन खां मथे सिरधणी हो, शाह आयो त इहो उन खां मथे आबादगारनि जा अॻुवाण पियो। हिते असां इहो बि ॾिठो आहे त सारियुनि ते असांखे ख़बर पई आहे त पाबंदी आहे, पर हिते सारियूं पोखजनि पियूं। छाजे करे उन लाइ तव्हां अॼु ताईं को अहिड़ो एहतिजाज वग़ैरह रिकॉर्ड करायो? साईं असां बिल्कुलु एहतिजाज करायो आहे। इहो डायरेक्टोरेट असीं विया आहियूं, अॻूणो कमिश्नर जेको मीरपुर ख़ास हो उन ॾे असां वियासीं। असां चयो तव्हां ॿियो कुझु न करियो, जेके बि हिते असांजूं सारियूं जूं फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि खे सील करियो, उनखे सील करे छॾियो ऐं वापारी जेके हिते जेके आहिनि जेके वरी धंधो कनि था इन्हनि खे, उन्हनि खे तव्हां ॾंडो करियो, उन्हनि जा सर्टिफिकेट तव्हां कैंसिल करे छॾियो वापारी जा। उन सां ख़ाली सारियुनि जो सर्टिफिकेट कोन हूंदो आहे, उन वटि हर जो हूंदो आहे, बाबा असीं फुटी वठी सघूं था या असीं कणक वठी सघूं था, उन्हनि जा तव्हां सर्टिफिकेट रद्द करियो। पर हींअर तव्हां ॾिसो, हींअर पाण जंहिं रोड ते हुआसीं उते सारियूं मेन रोड ते लॻियूं पियूं आहिनि। एतिरो त पाण ॾिसो सही, हितां तव्हांजा मिनिस्टर लंघनि, हितां तव्हांजा जेके हितां इरिगेशन जा अफ़सरान लंघनि, उते सारियूं उते लॻियूं पियूं। त हीअ इन खां वधीक ज़ुल्म ॿियो छा हूंदो? हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे हितां जो जेको आबादगार आहे, उन खां अलावा जेको समाजी अॻुवाण बि आहे, हीअ पाण हिते जो हिकु ज़मींदार आहे। अचो त उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियो त भला हिते मुसलसिल पाणी जी खोट रही आहे, हिननि जो कीअं गुज़र सफ़र थिए थो, या हिते हारी वेहनि था या न वेहनि था, हिते जी सूरत हाल खां अचो हिन ॻाल्हि ॿोल करियो, छा चवणा? मसइलो असल इहो ई आहे की अगरि आबादगार ॾिसो त आऊं बि ज़मींदार आहियां पंहिंजी तरफ़ सां की, लेकिन पाणी हर कंहिंखे अगरि इक्वल राइट्स जी तव्हां ॻाल्हि कयो, तव्हांजो हर शइ लॉ बि चए थो, तव्हां इंसानियत बि चए थी, हर शइ चए थी हर कंहिंखे इक्वल राइट्स ॾियणु खपनि। बराबरी अव्हांजो मज़हब बि चए पियो की अव्हांखे बराबरी हर कंहिंखे मिले, हर शइ खे चए। हिते अगरि मुंडे जी ॻाल्हि कजे या टेल जी ॻाल्हि कजे, मुंड वारा ढो में आहिनि, टेल वारा सॼो ॾोह आई टेल वारनि जो जेको ईअं वीचारा वेठा आहिनि। 2-2, 4-4, 500 एकड़ जा ज़मींदार जंहिं वटि खाइण जो पैसो कोन्हे, हिकिड़ो एकड़ उन्हनि जो अगरि अमी ॾिसजे त हिकिड़ो एकड़ आबादी में कोन्हे। इहा कहिड़ी इंसानियत आहे, या कहिड़ो जान आहे? इहो हिते केरु नज़रदारी कोन्हे। अगरि मुंड जा ज़मींदार आहिनि, बासर आहिनि, त इन जेके 100 एकड़ जा बि आहिनि त 100 जा 100 एकड़नि जा आबाद आहिनि। इहा कहिड़ी इंसानियत आहे? ऐं पुछां थो तव्हांखां, हीअ सॼो हिकिड़ो अगरि अमी चओ था थर जी ॻाल्हि तव्हां कई आहे, त थर में सॼो जेको सिचुएशन थी आहे, जेका हालात ख़राब थिया आहिनि, जेको बि थियो आहे, हालात तव्हां ॾिसो पिया थर जा की ॾुकार आहे, ॾुकार आहे, ॾुकार आहे, ॾुकार हिते कहिड़ो ॾुकार आहे? हीअ त मीरपुर ख़ासि आहे। मीरपुर ख़ासि शहर में हिते चलो उते को अव्हांजा कैनाल सिस्टम कोन्हे, को सिस्टम ॿियो कोन्हे, हिते अव्हांखे कहिड़ो सिस्टम अव्हांजो कोन्हे? कैनाल सिस्टम ठहिया पिया आहिनि, अव्हांजा हर शइ माण्हू वेठा आहिनि, हर शइ आहिनि, पोइ बि हिते पाणी जी प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन छो कोन्हे? पाणी अगरि खपे, जेको मुंड वारो आहे ऐं टेल वारो आहे, त उन्हनि ॿिन्हिनि खे बराबरि पाणी मिलणु खपे। त हिकिड़े मुंड वारे खे ऐं टेल वारे खे इहो अलॻि अलॻि करणु, छा उहो छा घटि नसल जो आहे? तव्हां छा था सम्झो भला छाजे करे पाणी बंदि कयो, या ये इरिगेशन अमले पारां पैसा वग़ैरह वठण लाइ करे बंदि कयो? छा मसइलो आहे जेको हिननि खे मुसलसल हिन जा पाणी बंदि पिया आहिनि, माण्हुनि जा एहतिजाज आहिनि, पीअण जो पाणी बि कोन थो मिले? असल में ॻाल्हि उहा ई थी थिए की हीअ चवनि था की पाणी असां वटि कोन्हे, पाणी असां वटि कोन्हे। हीअ सॼो बासर माण्हुनि जो खेल आहे, ॿियो कुझु ई कोन्हे। बासर माण्हू अगरि आहिनि त मुंड में ज़ोर आहिनि, ऐं बाक़ी ॻाल्हि कजे टेल जी त उहा वीचारा बासर कोन आहिनि, छोकी हुननि वटि पाणी पहुचंदे पाणी जो सॼो विच मां गुंदियूं थो लंघनि, विच मां अलॻि अलॻि माण्हू त तव्हां मुंड जा खणी ॾिसो शाख, उन जा शाख ॾिसो त सही की केतिरा आहिनि। माण्हुनि वटि चलो पाणी ज़मींदारी लाइ न आहे त ठीकु आहे, पर ज़मींदारी त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त पीअण लाइ त पाणी हुजे। 6 महीना साल थियो आहे, पीअण लाइ हिकिड़ो थोरो पाणी कोन्हे। हीअ कहिड़ो ॾुकार मीरपुर ख़ासि में अची पैदा थियो आहे? हिते त हीअ त माण्हू जे हथ में, पंहिंजे हथ में आहे। अगरि चाहियूं त हीअ 5 मिंटनि में हीअ सही थी सघे थो, पर वॾी मैनेजमेंट जे करे, वॾे हथनि जे करे हीअ सॼो ड्रामो रचियलु आहे,
जेको अगरि माण्हू पाण आम चाहे त मिंट में ख़तमु थी सघे थो, पर बाअसर माण्हू चवण जो बाअसर माण्हू जे करे हीउ सॼो ड्रामो रचियल आहे। इन सारी जी पोख जे हवाले सां असां ई रेवेन्यू डिपार्टमेंट गॾिजी कार्रवाई कंदा आहियूं त उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे रेवेन्यू एक्ट तहत कार्रवाई थिए, उन्हनि ते ॾंड विधा वञनि, पर पोइ शायदि इहे शयूं वञनि थियूं पर उन ते कार्रवाई कोन थी थिए। सारियुनि जो फ़सुलु पोखींदड़ ज़रूरी कोन्हे त उहो बाअसर ई पोखे। जंहिं माण्हू जेकॾहिं नंढड़ो ज़मींदार मुंड में वेठो आहे त उहो मुंड वारो नंढो ज़मींदार बि सारी पोखे थो, वाटर भञे थो, उनजे ख़िलाफ़ु जेको आहे असां कार्रवाई कयूं था, पर उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको लीगल एक्शन थियणु खपे उहो नथो थिए। तंहिंजे करे इहो कंसीव करणु आउं सम्झां थो दुरुस्त कोन्हे त रुॻो बाअसर माण्हू ई सारी पोखे थो। जंहिं माण्हू जे अॻियां पाणी मटे थो ऐं उनखे मौक़ो मिले थो, हू इहा इलीगल हरकत करे थो। शहर जे वेझो बिल्कुलु मेन शाखा ऐं छा मसइलो आहे, केतिरे अरसे खां हिते पाणी जो खोटा, छा हिते जे माण्हुनि खे पीअण ज़मीन थो ठहे, पीअण जो पाणी मिले थो या न? न, बिल्कुलु पीअण जो पाणी बि कोन थो मिले ऐं हिते तक़रीबन ही 5-6 सालनि खां वठी मसइलो हलंदो थो अचे ऐं असीं शुक्रगुज़ार आहियूं सिंध TV जा, जंहिं हिन खां अॻु में बि हिन मसइले खे हाईलाइट कयो हो, पर हिननि जे हुक्मराननि ते का बि जेको असरु कोन पियो ऐं इहे वीडियो बि ठहियूं हुयूं ऐं सॼो मोहड़ सॼो 100% खां मथे आबादी आहे ऐं राति जो जेके पाणी आहिनि सिमनाल में खोलियो वेठा आहिनि, जॾहिं त पुछड़ बिल्कुलु जेको आहे ख़ुश्क आहे। ऐं तव्हां हीउ ॾिसो त हीउ जेको पाणी पोयां शाख में नज़र अचे पियो, इहो बि गटर जो पाणी आहे। हीअ पायां गटर लाइन टुटल आहे, इन जो पाणी अंदरि दाख़िल थिए थो, जानवर इहे पाणी पीअनि पिया, तंहिंजे करे माण्हुनि जो काफ़ी जानवर जिन जो गुज़ारो वीचारनि जानवरनि ते उहो मरी चुको आहे ऐं को बीमारियूं आहिनि। तव्हां हिते डॉक्टरनि खां सर्वे करायो त केतिरो माल जी कहिड़ी हालत आहे, इंसाननि जी कहिड़ी हालत आहे, हिते वींझण लाइ पाणी माण्हुनि वटि मुयसरु कोन्हे को। हीअ तक़रीबन 6 साल खां हीअ पाणी जो बहरान में आहे। बहरहाल मुंड में जेके बि सियासी ज़ेर असर ज़मींदार आहिनि वो 100% आबादी करे वेठा आहिनि, तेल में बिल्कुलु ज़ीरो आहिनि टाइम ते, जेको पाणी पीअण जे लाइ बि असांखे मिले कोन थो। और हिन में छा आहे 6-7 साल खां जेके पंहिंजो अनऑथराइज़ धिका ठाहे वेठा आहिनि ऐं चाइनीज़ जो वाटर आहिनि, उहो बि बग़ैर ज़ेर असर सियासी माण्हुनि जे उहो पाणी वहनि पिया। तालके सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि आबादगारनि उते जे रवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिते इहो ॾिठोसीं त हिते जे आबादगार जे सरापा एहतियाज बणियल, हितां जा माण्हू पाणी न हुअण जे करे फसल उन जा सुकी विया आहिनि, ज़मीनुनि जूं तबाह थी वियूं आहिनि, माण्हू लॾ पलाण करे विया आहिनि, हारी जेके आहिनि बुखो काटण ते मजबूर आहिनि, उहो हुतां खां लॾ पलाण करे विया आहिनि। मगर हिते जे आबादगारनि जो इहो चवणो त असांखे फसल लाइ ठहियो, पीअण लाइ पाणी कोन पियो मिले ऐं हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते हिन ते नोटिस वरिती, आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मिरपुर ख़ास।